अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो सरफराज़ पंवर असां यूट्यूब चैनल जे मुस्तफ़ा सिंधी मदाया चैनल जे तरफ़ां तव्हांजे हाज़िर आहियूं। अॼु तव्हांखे हिकु अहिड़ी शख़्सियत सां मिलाईंदासीं जेको कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। तव्हांजे साम्हूं असांजो दोस्त पिनी प्यारो सुहिणो राइटर, सुहिणो डायरेक्टर सादिक चांडियो साहब। सादिक चांडियो साहब, अस्सलाम वालेकुम। सादिक वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। सर, तव्हां दोस्तनि खे ॿुधायो तव्हां कहिड़ा कहिड़ा ड्रामा कया आहिनि ऐं अॻिते तव्हांजी तयारी ॿी कहिड़ी आहे ड्रामनि जी? सही मुंहिंजा सिंधी ड्रामा KTN ते बि थियल आहिनि। दर्दनि जो दरिया आहे, पथर जा माण्हू आहिनि, ऐं असांखे चयो खोड़ी खे घुमरी आहे जंहिंमें मां मिर्चू बोड़ो थियो हुअसि। जी जी, उहो आहे। ऐं 80 मत खसी हाणे ताज़ो ताज़ो हलियो, वलण जो किरदारु हुन में तव्हां बि कयो, हलण जो किरदारु। ॿई भाइर हुयासीं। इहो ड्रामो हुयो ऐं हाणे ड्रामो लिखां पियो हिकिड़ो, उहो बि लिखां पियो। ऐं हे जेका महिनत मां सॼी कयां पियो थो न, हिन मुस्तफ़ा सिंधी चैनल TVR जेको आहे हिन महिल आहे, जंहिंजो मोनो आहे, इन जो कमु था कयूं। ॾाढो हार्ड कमु था कयूं, खाका लिखूं था, कयूं था। असांजी टीम वेठी आहे, तमामु भरपूर साथ ॾिनो आहे असांजे डायरेक्टर बख्शल मला, असांजो आहे पंहिंजो मास्टर सरवर बिरोही, असांजो उस्तादु आहे, उन बि कमु कयो आहे। ऐं सलीम आहे, भाऊ दस्तगीर आहे, तव्हां आहियो, ऐं तक़रीबन मां जेके बि आहिनि दोस्त असांजा फीमेल आर्टिस्ट ई, सभिनी खां असां छिके कमु वरितो आहे। छिके कमु वठो? हा, छिके एतिरो न छिक जो मथां टुटी न पवनि। न टुटंदो, इंशाल्लाह भलो थींदो। तव्हां ॾिसंदा रहो मुस्तफ़ा मज़ाया TV, ऐं उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं फॉलो बि कयो। फॉलो कयो, सही माना सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी।